अस्सलाम वालेकुम, वेलकम टू सिंधी बाइट्स में अव्हांखे भली कार ऐं वेलकम चऊं था। उमेद थी कजे तव्हां ख़ैरियत सां हूंदो ऐं अल्हम्दुलिल्लाह मां बि ख़ैरियत सां आहियां। मां आहियां अव्हांजो पंहिंजो मोहम्मद आरिफ़ ख़ान। अॼु हिन वीडियो में असां माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे बारे में डिस्कस कंदासीं। माइक्रोसॉफ्ट एक्सेल जो हिकु शॉर्ट इंट्रोडक्शन वठंदासीं ऐं उन जे यूज़र इंटरफेस जे बारे में डिटेल में कुझु पढ़ंदासीं। सो जेकॾहिं अव्हांजे सिस्टम में माइक्रोसॉफ्ट ऑफिस इंस्टॉल थियल आहे त यकीनन अव्हां वटि माइक्रोसॉफ्ट एक्सेल बि इंस्टॉल थियल हूंदो। त माइक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन कयो। माइक्रोसॉफ्ट एक्सेल खे ओपन करण जे लाइ जेकॾहिं अव्हां वटि विंडोज़ 10 आहे ऐं माइक्रोसॉफ्ट ऑफिस जो वर्जन 2016 आहे, छो जो मूं वटि माइक्रोसॉफ्ट हिन सिस्टम में माइक्रोसॉफ्ट एक्सेल 2016 इंस्टॉल थियल आहे। माइक्रोसॉफ्ट ऑफिस जो सूट आहे पूरो 2016 जो। सो अचो स्टार्ट बटन ते अची हिते एक्सेल जीअं ई तव्हां टाइप कंदो त माइक्रोसॉफ्ट एक्सेल अव्हांजे साम्हूं उनजी जेका एप्लीकेशन आहे उनजो एक्ज़ी फाइल अव्हांजे साम्हूं अची वेंदो ऐं उनखे क्लिक करे असां उनखे ओपन कराए सघूं था। ओके, सो जीअं ई तव्हां पंहिंजो माइक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन कंदो त माइक्रोसॉफ्ट एक्सेल जी स्टार्ट स्क्रीन अव्हांजे साम्हूं ओपन थी वेंदी ऐं स्टार्ट स्क्रीन कुझु हिन तरीक़े जी अव्हांखे शो थींदी जेकॾहिं अव्हां वटि माइक्रोसॉफ्ट एक्सेल 2016 इंस्टॉल थियल आहे। अव्हां कुझु जेकॾहिं रिलेटेड आहियो माइक्रोसॉफ्ट ऑफिस सां त इनशाला अव्हांखे ज़रूरु सम्झ में अची वेंदो जेकॾहिं अव्हां रिलेटेड आहियो माइक्रोसॉफ्ट एक्सेल सां बि त। सो स्टार्ट स्क्रीन में असां वटि लेफ़्ट साइड ते हिकु सम्झो त बॉक्स हूंदो आहे, हिकु टैब हूंदी आहे, हिकु सेक्शन हूंदो आहे। उन सेक्शन में रिसेंटली क्रिएटेड जेके असांजा डॉक्यूमेंट्स हूंदा आहिनि उहे असांजा हिते शो थींदा आहिनि। ओके, या असां को एनदर वर्कबुक ओपन कराइणु चाहियूं था त उन जे लाइ बि हिते कमांड ॾिनल आहे त हितां असां पंहिंजो हिकु न्यू वर्कबुक ओपन कराए सघूं था जेको अव्हांजे सिस्टम में हुजे मौजूदु। ओके, जीअं ई असां इन ते क्लिक कंदासीं ओपन अदर वर्कबुक ते त असां वटि बैक स्टेज व्यू ते या बैक ऑफिस ते असांखे खणी ईंदो ऐं उतां असां पंहिंजो न्यू वर्कबुक जेको असांजे सिस्टम में मौजूदु आहे त उहो असां हितां ओपन कराए सघूं था। सो इनखे मां फ़िलहालु नथो इन सां हरकत कयां ऐं उन खां पोइ राइट साइड ते असां वटि हिकु स्टार्ट स्क्रीन में ब्लैंक वर्कबुक ओपन करण जो ऑप्शन आहे ऐं फार्मूला ट्यूटोरियल्स आहिनि। जेकॾहिं अव्हांखे कंहिं फार्मूला खे सम्झण में का दिक़त आहे या का परेशानी आहे त अव्हां बआसानी सां उन फार्मूले जे आर्ग्यूमेंट्स या उन में जेके बि फार्मूलेशन थींदी आहे, जेके फार्मूलाज़ में जेके बि आर्ग्यूमेंट्स वग़ैरह हूंदा आहिनि या कीअं टाइप कजे या उन में कहिड़ियुनि शयुनि जो एडिशन करे सघिजे थो त अव्हां फार्मूला ट्यूटोरियल्स में अची ऐं उतां अव्हां उन्हनि खे ॾिसी सघो था। बेसिकली स्टार्ट स्क्रीन में असां वटि टेम्पलेट्स मौजूदु हूंदियूं आहिनि। बुनियादी तौर ते हिन खे क्रिएट करण जो मक़सदु इहो ई आहे त रेडी टू यूज़ असांजे लाइ हिते टेम्पलेट्स मौजूदु आहिनि जंहिं ते असां डायरेक्टली विदाउट एनी एडिटिंग असां वर्क स्टार्ट करे सघूं था। हिते अव्हां पंहिंजी कंहिं बि टेम्पलेट जो नालो लिखी उनखे सर्च कराए ऐं उनखे अव्हां डाउनलोड करे ओपन करे ऐं उन ते स्टार्ट वर्क ऐं उन ते वर्क शुरू करे सघो था। ओके, सो मां चवंदो बैक ऐं मां हींअर कंहिं बि टेम्पलेट ते कमु न कंदसि ऐं सजेस्टेड सर्चिस में असांखे शो कराए रहियो आहे बिज़नेस, पर्सनल, प्लानर्स, लिस्ट ऐं बजट्स, चार्ट्स, कैलेंडर्स। ही असां वटि जेके सजेस्टेड सर्चिस आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। ओके, मां हिकु ब्लैंक वर्कबुक ओपन कयां थो, हिकु ख़ाली वर्कबुक ओपन कयां थो, इनखे क्लिक करे। ओके, जीअं मां ब्लैंक वर्कबुक जे ऑप्शन ते क्लिक कंदसि उनजी कमांड ते त या मां या तव्हां जेकॾहिं जीअं ई तव्हां माइक्रोसॉफ्ट एक्सेल में ब्लैंक वर्कबुक जे ऑप्शन ते क्लिक कंदो त हिकु यूज़र इंटरफेस अव्हांजे साम्हूं अची वेंदो। यूज़र इंटरफेस में टॉप राइट साइड ते कंट्रोल बॉक्स मौजूदु हूंदो आहे। कंट्रोल बॉक्स जी मदद सां असां पंहिंजे प्रोग्राम खे क्लोज़, पंहिंजे वर्कबुक खे क्लोज़, मिनिमाइज़ या मैक्सिमाइज़ करे सघूं था। उन खां पोइ हिकु रिबन जो ऑप्शन ॾिनल आहे। ठीकु आहे, हिन खे कुझु देरि में या नेक्स्ट वीडियो में इनशाला पाण रिबन खे बि डिस्कस कंदासीं त रिबन में कीअं असां जेके कमांड्स ओपन कराए सघूं था। ओके, उन खां पोइ सेंटर ते असांजो टाइटल हूंदो आहे वर्कबुक जो ऐं
लेफ़्ट साइड ते टॉप ऑफ द लेफ़्ट साइड असांजो क्विक एक्सेस टूल बार मौजूदु हूंदो आहे। ओके, उन खां पोइ हीअ असां वटि मुख़्तलिफ़ टैब्स आहिनि, जंहिंमें फाइल जी टैब आहे, होम, इंसर्ट, पेज लेआउट, फार्मूलास ऐं मुख़्तलिफ़ टैब्स मौजूदु आहिनि। फाइल जी टैब बेसिकली फाइल जी टैब खे बैक स्टेज व्यू या बैक ऑफिस बि चवंदा आहिनि। ऐं बैक ऑफिस में मुख़्तलिफ़ ऑप्शन्स मौजूदु हूंदा आहिनि, जंहिंमें इंफॉर्मेशन जो ऑप्शन आहे, तव्हांजे वर्कबुक जी इंफॉर्मेशन हिते शो थींदी। न्यू वर्कबुक जेकॾहिं तव्हां क्रिएट करणु चाहियो था या न्यू टेम्पलेट का ओपन करणु चाहियो था त उहा बि तव्हां बैक ऑफिस ते अची या बैक स्टेज व्यू ते अची उनखे सर्च करे ओपन करे सघो था। या जेकॾहिं तव्हांजे सिस्टम में को फाइल मौजूदु आहे माइक्रोसॉफ्ट एक्सेल जी या को वर्कबुक पियल आहे त उनखे तव्हां ओपन कराए सघो था। उन खां पोइ सेव करे सघो था ऐं सेव एज़, प्रिंट, शेयर, एक्सपोर्ट, पब्लिश वग़ैरह जा ऑप्शन्स मौजूदु आहिनि। ओके, मां चवां थो बैक। उन खां पोइ होम जी टैब मौजूदु हूंदी आहे ऐं होम जी टैब में हिकु रिबन हूंदी आहे ऐं उन रिबन में मुख़्तलिफ़ ग्रुप्स हूंदा आहिनि, जंहिंमें क्लिपबोर्ड जो ग्रुप आहे, फ़ॉन्ट्स, अलाइनमेंट, नंबर, स्टाइल्स, सेल्स ऐं एडिटिंग जा ग्रुप्स असां वटि मौजूदु आहिनि। ओके, क्लिपबोर्ड, फ़ॉन्ट ऐं अलाइनमेंट ही जेके आहिनि असांजा बेसिक फॉर्मेटिंग ग्रुप्स आहिनि, जंहिंजी मदद सां असां बेसिक फॉर्मेटिंग पंहिंजे टेक्स्ट जी साइज़ या उन जो कलर वग़ैरह या बैकग्राउंड कलर वग़ैरह सेल जो चेंज करे सघूं था। ओके, उन खां पोइ इंसर्ट जी टैब आहे ऐं इंसर्ट जी टैब में मुख़्तलिफ़ ग्रुप्स आहिनि ऐं उन्हनि ग्रुप्स मां असां कंहिंखे बि यूज़ करे सघूं था। ऐं बेसिकली इंसर्ट जी टैब मां असां जेकॾहिं का असांखे टेबल इंसर्ट कराइणी आहे या तस्वीर इंसर्ट कराइणी आहे, स्मार्ट आर्ट आहिनि या चार्ट्स वग़ैरह असां क्रिएट करे सघूं था। उन खां पोइ पेज लेआउट जी टैब आहे। पेज लेआउट जी टैब में बेसिकली पेज जे हवाले सां कमांड्स या ऑप्शन्स मौजूदु आहिनि। उन में बि हिकु रिबन मौजूदु आहे ऐं उन रिबन में मुख़्तलिफ़ ग्रुप्स आहिनि पेज सेटअप जे हवाले सां। उन खां पोइ फार्मूलाज़ जी टैब मौजूदु हूंदी आहे ऐं फार्मूलाज़ जी टैब में मुख़्तलिफ़ फंक्शन्स या फार्मूलाज़ मौजूदु हूंदा आहिनि, जंहिंमें टेक्स्ट, लॉजिकल, फिनांस सां रिलेटेड, डेट एंड टाइम, मैथमेटिक्स जे हवाले सां फार्मूलाज़ हिते या मैथमेटिक्स जे हवाले सां फार्मूलाज़ मौजूदु हूंदा आहिनि। ओके, उन खां पोइ डेटा जी टैब आहे। डेटा जी टैब में असां को डेटाबेस कनेक्शन जेकॾहिं माइक्रोसॉफ्ट एक्सेस या कंहिं बि वेबसाइट तां इंसर्ट कराइणु चाहियूं था त उहो कराए सघूं था। उन खां पोइ रिव्यू, व्यू ऐं डेवलपर जो ऑप्शन मौजूदु हूंदो आहे। बेसिकली ही डेवलपर जी जेका टैब आहे इहा मे बी तव्हांजे सिस्टम में शो न थींदी हुजे, जो बेसिकली ही इनविज़िबल हूंदी आहे। हिन खे विज़िबल या डिस्प्ले ते आणणो पवंदो आहे। ओके, सो हिन में पंहिंजो फ़िलहालु को कमु कोन्हे। जेके डेवलपर साइट ते वर्क कनि था उन्हनि जे लाइ ही तमामु यूज़फुल आहे ऐं फ़ाइदेमंद आहे। ओके, उन खां पोइ हिते असांजो नेम बॉक्स मौजूदु हूंदो आहे, जंहिंमें असांजे सेल जो नेम हिते शो थींदो आहे। उन खां पोइ फार्मूलाज़ जे लाइ असां वटि फार्मूला बार आहे ऐं फार्मूला बार में असां मुख़्तलिफ़ फंक्शन्स या फार्मूलाज़ वग़ैरह क्रिएट करे सघूं था या कैंसिल करे सघूं था। ओके, फार्मूला बार जे बिल्कुलु हेठां असां वटि हिकु वर्क स्पेस हूंदो आहे। ही जेको बि अव्हांखे शो थी रहियो आहे, हिते जेके लाइन्स या रोज़ ऐं कॉलम्स अव्हांखे शो थी रहिया आहिनि, इहे बेसिकली वर्क स्पेस आहे। असां पंहिंजो वर्क इन सेल्स में कंदा आहियूं। अच्छा, त सेल छा आहे? ओके, जॾहिं कॉलम्स ऐं रोज़ पाण में मिलंदियूं आहिनि त हिकु बॉक्स ठहंदो आहे। जॾहिं कॉलम्स ऐं रोज़ पाण में मिलंदा आहिनि त हिकु बॉक्स ठहंदो आहे ऐं उन बॉक्स खे असां सेल चवंदा आहियूं। असां पंहिंजी जेका बि डेटा माइक्रोसॉफ्ट एक्सेल में इंसर्ट कंदा आहियूं या टाइप कंदा आहियूं, उहा बेसिकली असांजी सेल में वेंदी आहे। असांखे लॻंदो त ईअं आहे त असां कंहिं पेज ते वर्क करे रहिया आहियूं, पर उहा हिकु सेल में एंटर थींदी आहे। हर सेल जी मुख़्तलिफ़ वैल्यू आहे, हर सेल जो मुख़्तलिफ़ नेम आहे ऐं मुख़्तलिफ़ असां हुन में डेटा ऐड करे सघूं था। ओके ओके, सो कॉलम्स जा जेके नाला हूंदा आहिनि उहे ABC खां वठी स्टार्ट वेंदे सो ऑन स्टार्ट थींदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इन्फिनिटी रेंज में। ओके, ऐं रोज़ जा जेके नंबर्स हूंदा आहिनि 1 2 3 खां वठी स्टार्ट थींदा आहिनि। जॾहिं कॉलम ऐं रो पाण मिलंदा आहिनि त सेल ठहंदो आहे ऐं सेल जो रेफरेंस असांखे जेकॾहिं असांखे सेल जो रेफरेंस ॾिसणो हूंदो आहे त असां सेल जो रेफरेंस
कीअं ॾिसंदा आहियूं त असां कहिड़े सेल ते मौजूदु आहियूं, त असां C ऐं 8 ते मौजूदु आहियूं। जेकॾहिं असां C ऐं 7 ते अचूं त असां नेम बॉक्स में जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त नेम बॉक्स में अव्हांखे सेल जो रेफरेंस या सेल जो नालो C7 ॾेई रहियो आहे, त अव्हांखे ॿुधाए रहियो आहे त अव्हां सेल नंबर C7 ते मौजूदु आहियो। ओके, वैल्यू या का वैल्यू इनपुट करे रहिया आहियो, उहा अव्हांजी सेल नंबर C7 में इनपुट थी रही आहे या इंटर थी रही आहे। ओके, उन खां पोइ हेठि असां वटि शीट्स जा ऑप्शन्स मौजूदु हूंदा आहिनि, जंहिंमें असां मल्टीपल शीट्स क्रिएट करे सघूं था, या न्यू शीट्स जेके आहिनि क्रिएट कराए सघूं था या ओपन करे सघूं था। बेसिकली माइक्रोसॉफ्ट एक्सेल 2016 में डिफ़ॉल्ट जेका शीट ओपन थियल हूंदी आहे उहा हिकिड़ी हूंदी आहे। जीअं अव्हां गुज़िरियल MS ऑफिसिस या MS एक्सेल में ॾिठो हूंदो, जेकॾहिं 2007 या 2008 या 2010 में, त उन में डिफ़ॉल्ट जेके आहिनि 3 शीट्स ओपन हूंदियूं हुयूं। ओके, पर माइक्रोसॉफ्ट एक्सेल 2016 में मे बी थी सघे थो त 2013 में बि सिंगल हुजे शीट ओपन थियल बाई डिफ़ॉल्ट जेका हूंदी आहे, पर 2016 में शीट बाई डिफ़ॉल्ट जेका शीट हूंदी आहे उहा हिकिड़ी ओपन थियल हूंदी आहे। असां मल्टीपल शीट्स क्रिएट करे सघूं था, ऐं शीट जा जेके नेम्स हूंदा आहिनि उहे ऑटोमेटिकली ई जनरेट कंदो वेंदो आहे, ऐं शीट्स जा जेके नेम आहिनि ऑटोमेटिकली माइक्रोसॉफ्ट एक्सेल जनरेट कंदो वेंदो आहे, 1 2 3 4 5 6 7 एंड सो ऑन। ओके, उन खां पोइ असां वटि स्क्रोल बार मौजूदु आहे। स्क्रोल बार जी मदद सां असां पंहिंजे वर्क स्पेस खे मूव कराए सघूं था, ऐं उन खां पोइ हॉरिजेंटल ऐं वर्टिकल स्क्रोल बार असां वटि हिते मौजूदु आहिनि माइक्रोसॉफ्ट एक्सेल 2016 में। ओके, उन खां पोइ हेठि असां वटि प्रॉपर्टी बार आहे, ऐं प्रॉपर्टी बार में असांखे जेका बि असां एक्टिविटी पंहिंजे वर्क स्पेस ते कंदासीं त उहा असांखे हिते शो कराईंदो आहे। त लेट सपोज़ मां का डेटा एंटर कयां थो, हिनखे मां रिमूव कयां थो हितां, ऐं हिते अची ऐं मां जेकॾहिं का बि डेटा इनपुट कयां थो 1 2 3 4 5, ॾिसो पहिरीं असांजो हिते प्रॉपर्टी में शो करायो आहे यू आर इन रेडी मोड, यू कैन टाइप या यू कैन राइट या इंटर अ डेटा। ओके, सो मां जेकॾहिं ॿिए कंहिं सेल ते अची ऐं हिते का डेटा टाइप कयां थो, त अव्हां ॾिठो जेसि ताईं मां हिनखे इंटर न कंदसि हिते असांखे शो करायो यू आर इन इंटरिंग मोड। ओके, यू आर इंटरिंग समथिंग या इंटरिंग एन वैल्यू। ओके, जीअं मां इंटर कंदसि त हीअ असांजो वरी रेडी मोड ते अची वेंदो। ओके ओके, उन खां पोइ हिते असां वटि बॉटम में अची करे ऐं राइट साइड ते असां वटि ज़ूम लेवल जो ऑप्शन मौजूदु आहे, जंहिंजी मदद सां असां पंहिंजे हिन वर्क स्पेस खे ज़ूम या ज़ूम आउट करे सघूं था। ऐं जीअं ॾिसो मां हिन खे ज़ूम करे रहियो आहियां 150% ते। ओके, हिनखे मां स्क्रोल कयां थो हेठि। ओके, उन खां पोइ ज़ूम लेवल जो ऑप्शन अव्हां ॾिठो, ऐं उन जे लेफ़्ट साइड ते असां वटि पेज व्यू ऑप्शन्स मौजूदु आहिनि, जंहिंमें असां नॉर्मल व्यू जो ऑप्शन आहे, ऐं पेज लेआउट व्यू जो ऑप्शन आहे, ऐं उन खां पोइ पेज ब्रेक व्यू जा ऑप्शन्स असांजे लाइ मौजूदु आहिनि माइक्रोसॉफ्ट एक्सेल 2016 में। ओके, सो उमेद तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी, ऐं इनशाला मिलंदासीं नेक्स्ट वीडियो। सो बाय द वे, उमेद थी कजे त अव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी, ऐं इनशाला मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। असांजे चैनल खे लाइक करणु, सब्सक्राइब करणु न विसारींदा, ऐं बेल आइकन ते ज़रूरु क्लिक कंदा। तेसिताईं मूंखे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।